मुझा दोस्त हदीस में इंदो असांजे नबी साईं हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो जेको मानू फजर जे वक्त में मुझे मथा 10 दफा दुरूद पाक पढ़े तो ऐं शाम जे वक्त में मुझे मथा 10 दफा दुरूद पाक पढ़े तो कल क़यामत ॾींहुं मां मोहम्मद मुस्तफ़ा उन जी सिफारिश करे उन खे पाण सां गॾु जन्नत अंदर वठी वेंदुसि। इहो दुरूद जो मर्तबो ऐं मक़ाम आहे। असांजे नबी साईं हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां जॾहिं मुंहिंजे मथां रुगो हिकु दफ़ो दुरूद पाक पढ़ो था अल्लाह साईं उन जे एवज़ में तव्हांजे अमाल नामे में 10 नेकियूं लिखाए छॾे थो, 10 गुनाह मिटाए छॾे थो, जन्नत में तव्हांजा 10 दर्जात बुलंद करे छॾे थो। हदीस में ईंदो आहे कल क़यामत ॾींहुं रब जे साम्हूं हिकिड़ो शख़्स आंदो वेंदो। अल्लाह साईं मलाइकनि खे चवंदो वठो हिसाब किताब। मलाइक हिसाब किताब वठी करे रब जे साम्हूं ईंदा। रब खे चवंदा रब असां हिन जो हिसाब किताब वरितो आहे, हिन हमरा जूं नेकियूं थोरियूं नी गुनाह घणा नी। अल्लाह साईं ऐलान कंदो त अल यौम ला तुज़लम नफ्सुन शैया, अॼु मूं अदल इंसाफ वारी कोरट क़ाइम कई आहे। ज़रे बराबर में कंहिंसां ज़ुल्म न थींदो। मन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा व मन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। जेकॾहिं कंहिंजी हिकिड़ी नेकी आहे त बि उन जे साम्हूं रखी वेंदी, कंहिंजो हिकिड़ो गुनाह आहे त बि उन खां लिकायो न वेंदो। गुनाह नेकियूं इंसान जे साम्हूं रखी वेंदियूं। पोइ उन हमरा जूं नेकियूं थोरी हूंदियूं, गुनाह घणा हूंदा। अल्लाह साईं फरमाए त मूं वटि अदल इंसाफ आहे, तंहिंजे करे हिन शख़्स खे तव्हीं जहन्नम जे तरफ़ वठी वञो। मलाइक उन हमरा खे सोघो करे जॾहिं जहन्नम जे तरफ़ रवाना कंदा त रस्ते ते इत्तिफ़ाक़न उन हमरा जो गुज़र तव्हां असांजे अबे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां थींदो। हज़रत आदम अलैहिस्सलाम काइनात जो पहिरियों इंसान हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम काइनात जो पहिरियों नबी हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अबुल बशर सां गॾो गॾु इहो मर्तबो ऐं मक़ाम मिलियो जो रब साईं पंहिंजे कुदरत वारे हथनि सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ठाहियो। रब साईं कुदरत वारे हथनि सां ठाहे दुनिया जे अंदरि ख़लीफ़ो नाइब बणाए करे मोकिलियो। हज़रत आदम जे साम्हूं समूरे मलाइकनि अची करे सजदो कयो। तंहिंखां बाद में हज़रत आदम खे मस्जूदुल मलाइक बि चयो वञे थो। हज़रत आदम खां गुज़र कंदो। हज़रत आदम खे चवंदो साईं मां आख़िरी ज़मान नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती आहियां। दुनिया जे अंदरि कोशिशि कई त रब खे राज़ी कयां, पर गुनाह घणा थी विया, तंहिंजे करे मुंहिंजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो थी वियो आहे। महिरबानी करे मुंहिंजी फरियाद मुंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा ताईं पहुचायो। मन रसूल मुंहिंजी सिफारिश करे मूंखे जहन्नम खां बचाए वठे। हज़रत आदम मलाइकनि खे चवंदो तव्हां बीहो, आऊं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा वटि हिन हमरा जी फरियाद खणी वञा। हदीस में ईंदो आहे त हज़रत आदम रसूलुल्लाह वटि पहुची करे सॼी कारगुज़ारी खां रसूलुल्लाह खे आगाह कंदो। अल्लाह जो नबी डोड़ी करे रब जे साम्हूं पुजी करे रब जे साम्हूं सजदे में किरी पई अल्लाह जी तारीफ़ फरमाईंदो। रसूलुल्लाह जॾहिं सजदे में किरी रब जी तारीफ़ फरमाईंदो त अल्लाह जी फरमाईंदो इरफा रासक या मोहम्मद, ए मुंहिंजा महबूब तूं पंहिंजो मथो मथे करे छा मसलो आहे? त साईं जंहिं मुंहिंजी उम्मत जे माण्हू जे लाइ तव्हीं जहन्नम जो ऐलान कयो आहे, महिरबानी करे इनखे मोटायो। इन जी हिकिड़ी नेकी मां मोहम्मद मुस्तफ़ा वटि मौजूदु आहे। अल्लाह साईं फरमाईंदो उन हमरा खे मोटायो। हमरा मोटाए वेंदो, उन जे लाइ अलॻि ताराज़ी रखी वेंदी। ताराज़ी जे अंदरि उन्हनि जे हिकिड़े पलड़े में नेकियूं रखी वेंदियूं, ॿिए पलड़े में गुनाह रखिया वेंदा। चूंकि गुनाह घणा नेकियूं थोरियूं हूं। असांजे नबी साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा खे जॾहिं इजाज़त मिलंदी, रसूलुल्लाह खे पंहिंजे जिस्म मुबारक ते पंहिंजे शान मुताबिक़ कमीस पारियल हूंदी। उन जन्नत जी कमीस जो आलम कहिड़ो हूंदो इहो ख़ुदा ऐं ख़ुदा जो रसूल ॼाणे थो। असांजो नबी साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे नुबूवत वारे हथ मुबारक खे खीसे मुबारक में दाख़िल करे हिकिड़ी पर्ची कढी करे जॾहिं नेकिन वारे पलड़े में रखंदो, पर्ची जे अंदरि अल्लाह साईं उहो असर ज़ाहिर कंदो जो नेकिन वारो पलड़ो गरो थी वेंदो, गुनाह वारो पलड़ो हल्को थी वेंदो। अल्लाह साईं उन बाने जे लाइ जेको जन्नत जो ऐलान करे छॾींदो। हाणे इन पर्ची जे अंदरि कहिड़ी शइ इन्नहु अलीमुन बिज़ाति सुदूर। तव्हां असांजो रब त सीननि जे राज़नि खे बि ॼाणींदो आहे। रब खे इल्मु हुयो तो ऐं मूंखे सम्झाइण जे लाइ रब मलाइकनि खे चवंदो पर्ची खणी अचो। पर्ची जे अंदरि कहिड़ी शइ आहे जंहिं पर्ची जे अंदरि एॾो वज़न अची वियो आहे, जॾहिं पर्ची खणी करे रब जे साम्हूं आंदी वेंदी। हदीस में ईंदो आहे त रब साईं हुकुम कंदो पर्ची खे खोलियो। जॾहिं पर्ची खे खोलियो वेंदो लिखियलु हूंदो त हीउ इंसान जेको दुनिया में गुनाहगार ज़रूर हो, हिन वटि कमियूं कोताहियूं ज़रूर हूं, पर हिकिड़े मर्तबे इख़लास ऐं सचाई वारी हालत में पंहिंजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां दुरूद पाक पढ़े। हिकु दफ़े दुरूद
पाक पढ़ण जे करे अल्लाह साईं उन दुरूद के उहो वज़नातो बणाए छॾियो जो सॼा गुनाह लुड़ी अल्लाह साईं इन बाने जे लाइ जन्नत जो ऐलान करे छॾियो। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्त जेकॾहिं तव्हीं चाहियो था त कल्ह क़यामत ॾींहुं असांजो नबी साईं असांजी सिफ़ारिश करे असांखे दुनिया ऐं आख़िरत में हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जी शफ़ात नसीब थे तो अज वायदो वचन को तो इंशाअल्लाह चो फजर जो भी रसूल जे मथा दुरूद पढ़ंदासे, शाम के वक्त भी रसूल जे मथा दुरूद पढ़दासे, उथण माल भी रसूल जे मथा दुरूद पढ़दासे, सुमण माल भी रसूल जे मथा दुरूद पढ़दासे। तवा पांजो पाण के गुनाहन का बचाए रसूल जे मथा दुरूद पढ़ो। खुदा जो कसम दुरूद पढ़ण तवा जो कम होंदो। तवा के दुनिया जे अंदर पांजे महबूब हजरत मुहम्मद मुस्तफा जी ज़ियारत कराणो रब्बुल आलमीन जो कम आयो। समझ में हाणे मसलो समझो। मां तवा जे सामने कुरान पाक जी हिकड़ी आयत तिलावत कई। उन आयत के अरबी जे अंदर तस्मिया चयो वेंदो आहे। तवा असां पंहिंजी ॿोली में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम चवंदा आहियूं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जो कुरान पाक जे अंदर कहिड़ो मर्तबो ऐं मक़ाम आहे। उलमा लिखियो आहे त पूरे कुरान पाक जो निचूड़ सूरत फातिहा। सूरत फातिहा समझो था बा अलहम्द शरीफ यो पूरे कुरान पाक जो निचूड़ अलहम्द शरीफ पर वरी अल्लाह साईं इन अलहम्द शरीफ जो निचूड़ यो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम के बढ़ायो है। छाजे करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे लाइ हजरत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है तो दुनिया जे अंदर ॿ नबी आया जंहिंखे रब जे तरफां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बतौर तोहफ़े जे मिली। एक जो नालो हजरत सुलेमान जेके रब पूरे कायनात जो बादशाह बणाए छॾियो, पूरे रूए ज़मीन जो बादशाह हो। बे जो नालो सय्यदुल कौनैन वल मुरसलीन इमाम लंबिया हजरत मुहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो। ये ॿ रसूल नबी आ जंहिंजे मथां जेको आहे अल्लाह जे तरफां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नाज़िल थी। पर जॾहिं असांजे नबी साईं हजरत मुहम्मद मुस्तफा जे मथां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नाज़िल थिए पई तॾहिं हदीस में ईंदो आहे त जेके बादल ओभर में हा जॾहिं बिस्मिल्लाह आसमान के हेठि लही अचे पई बादल डोड़ी करे ओला जे अंदर पहुची विया। पाणी जेको वकरे वारो हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे नाज़िल थियण वक़्तु उनखे ब्रेक लगी वई। जेका हवा घुमे पई हवा के भी ब्रेक लगी वई। वणन जी भी पंहिंजी हरकत खत्म करे छॾी। उन वक़्तु जेके दुनिया जे अंदर जानवर मौजूद आ समूरे जानवरन आसमान जे तरफ कन लगायो। जेके शैतान ऐं मरदूद आ दुनिया जे अंदर अल्लाह से आसमान में उन जे मथा बाहि जा शोला वसाया। पूरी कायनात जे अंदर हलचल मची वई। मसलो पुछा के तो छा मसलो आ जो बादल ये ओभर का ओला जे तरफ हलिया वनी हवा के भी ब्रेक लगी वई आ, वणन के भी ब्रेक लगी वई आ, वांदर पानी के भी ब्रेक लगी वई आ, जानवर पंहिंजा कन आसमान जे तरफ लगाए बीठानी। शैतान जे मथा बाहि जा शोला वसन था। ॿुधायो वियो त आसमान में कुरान पाक जी हिकड़ी आयत नाज़िल थिए थी। उन आयत जो नालो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पर उन वक्त रब जी ज़ात कसम खणी करे फरमायो मां रब के पंहिंजी इज्जत ऐं जलाल जो कसम आहे जेको दुनिया जे अंदर मुंहिंजो बानो हर कम खां पहिरियों बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ण उन जो कम हूंदो। हर कम के बरकत वारो बणाइणो मां रब्बुल आलमीन जो कम हूंदो। इहा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जी बरकत है। हाणे तव्हां हेॾे न्यार मुंहिंजा दोस्त बाजार तो असां के जो मालूमात अल्लाह साईं जा जेके नाला ने 99 कुरान पाक में 99 नाला मौजूद है। पर तफसीर रूल बयान के अंदर आया तो रब साईं जा 99 नाला नहीं। रब साईं जा 3000 नाला नहीं दुनिया के अंदर 3000 नाला। उन 3000 नालन में अल्लाह साईं 1000 नाला पंहिंजे नबियन के बुधाए छॾे। तो तव्हां के खबर हुजे मुंहिंजा 1000 नाला है। वरी अल्लाह साईं 1000 नाला मलाइकन के बुधाए छॾिया। अवां के इल्म हुजे त हे जेका मुंहिंजा 1000 नाला आहिनि इहे त 2000 नाला बाक़ी बचा 1000 नाला। 1000 नालन में अल्लाह साईं 300 नाला तौरेत जे अंदर जिक्र कया जेको हजरत मूसा के किताब मिलियो। वरी अल्लाह साईं 300 नाला इंजील जे अंदर जिक्र कया जेको हजरत ईसा के किताब मिलियो। अल्लाह साईं 300 नाला ज़बूर जे अंदर जिक्र कया जेको हजरत दाऊद के किताब मिलियो। बाक़ी नाला वनी करे बचा 100। उन 100 नालन में अल्लाह साईं 99 नाला कुरान मजीद में जिक्र किया। बाकी हिकड़ो एड़ो नालो जेको अल्लाह साईं जंहिं नाले जो इल्म दुनिया में न कहीं नबी के ॾिनो न कहीं मलाइकन के ॾिनो न तौरेत इंजील ज़बूर में जिक्र कयो न उहो नालो कुरान मजीद जे अंदर मौजूद आ। अल्लाह साईं उन नाले के पाण वटि मख्फी करे रखियो। पर मुंहिंजा दोस्त तव्हां असां तौरेत नाहे ॾिठो
इंजील ना ॾिठो, ज़बूर ना ॾिठो, या मलाइकनि खे जेके नाला मिलिया उन्हनि जो असां वटि इल्मु कोन्हे, नबियनि खे जेके नाला मिलिया उन्हनि जे लाइ असां वटि इल्मु कोन्हे, पर उलमा लिखियो आहे अल्लाह साईं क़ुर जी हिकिड़ी आयत नाज़िल कई आहे, तंहिंजो नालो बिस्मिल्लाह रहमान रहीम आहे। ख़ुदा जो कसम आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़णु तव्हांजो कमु आहे, तव्हांजे आमाल नामे में 3000 नालनि जो सवाब लिखाइणो हो रब्बुल आलमीन जो कमु आहे। इहा बिस्मिल्लाह जी बरकत है। तव्हां ॾिसो बिस्मिल्लाह क़ुर जी उहा आयत है जंहिंजे अंदरि रब साईं जा 3 नाला ज़िक्र कया आहिनि। इहा आख़िरी ॻाल्हि, हिकु रब साईं जो नालो इस्म ज़ाती आहे जंहिंखे लफ़्ज़ अल्लाह चयो वेंदो आहे, ॿियो रहमान ऐं टियों रहीम। इहे 3 नाला हिकिड़ी आयत जे अंदरि ज़िक्र कया विया आहिनि। इन 3 नालनि जी बरकत, इन 3 नालनि जो मर्तबो मक़ाम तव्हां हिते सम्झो। हज़रत जुनैद बगदादी वक़्त जो वॾो जेको बुज़ुर्ग दरवेश इंसान थी गुज़रियो आहे, अल्लाह साईं बुज़ुर्गी जे मैदान में उनखे वॾो मर्तबो मक़ाम ॾिनो हो। उन जी हिकिड़ी उन जो मुरीद जी घरवारी ॾाढी सुहिणी ऐं सदाबी, इत्तिफ़ाक़न उनखे पंहिंजे हुस्न ते नाज़ ऐं नखरो हुयो। हिकिड़े मर्तबे सिंगार जी संवार जी मुड़ुस खे चए पई त ख़ुशनसीबा जो मूं जहिड़ी घरवारी तुंहिंजे निकाह में आई आहे। अल्लाह से मूंखे चए उहो हुस्न जमाल ॾिनो आहे जेकॾहिं सिंगार जी संवार जी तुंहिंजे मुर्शिद जुनैद बगदादी साम्हूं वञी करे ज़ाहिर था त तुंहिंजो मुर्शिद जुनैद बगदादी बिमा जे हुस्न जी ताब जेका बर्दाश्त करे कोन सघंदो। मुरीद वेचारो सूफ़ी माण्हू कावड़ अची वई, मुंहिंजी घरवारी थी करे मुंहिंजे मुर्शिद खे आज़माए थी। मुर्शिद को मामूली इंसान कोन, हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि रब उनखे वॾो मर्तबे मक़ाम ॾिनो हो। मुरीद चयो त शरीयत में जायज़ कोन्हे त तूं मुंहिंजे मुर्शिद जे मुंहुं लॻे या मुर्शिद तुंहिंजे मुंहुं लॻे, पर तूं मुंहिंजे मुर्शिद खे ललकारियो आहे, तंहिंजे करे हाणे आउं बर्दाश्त कोन कंदुसि। थोरे वक़्त लाइ तोखे इजाज़त ॾियां थो, भले सिंगार जी संवार जी करे मुंहिंजे वञी करे मुर्शिद खे आज़माए। उलमा लिखियो आहे त उहा औरत सिंगार जी संवार जी तैयार थी करे जॾहिं हज़रत जुनैद बगदादी जी मजलिस में अची करे पहुती आहे, पहिरियों पर्दे वारी हालत में ही हज़रत जुनैद बगदादी पंहिंजे मुरीदनि खे दीन सेखारे सम्झाए पियो। मुरीद दीन सिखनि ऐं सम्झनि पिया। ओचितो औरत साम्हूं अची करे पंहिंजे चेहरे तां निकाब हटाए करे चई जुनैद बगदादी आऊं आई आहियां। जॾहिं हज़रत जुनैद बगदादी जे तरफ़ मुतवज्जो थी, जुनैद बगदादी जलाल ऐं कमाल में हो। ख़ुदा जो कसम आहे पंहिंजी नज़र मथे करे जॾहिं औरत ॾे निहारियईं त अजरबी औरत ॾे उनजी नज़र हई वई। उन वक्त अल्लाह अकबर जी ज़रब अचे, अल्लाह अकबर सिर्फ ज़रब चवण जी देरि ही औरत बेहोश थी करे ज़मीन ते किरी पई आहे, होश हवास खत्म थी आहे। मुड़ुस खे कंहिं ॿुधाए वियो त बाबा तुंहिंजी घरवारी तुंहिंजे मुर्शिद खे आज़माइण वई, पर वञी करे पंहिंजी घरवारी खे संभाल। मुड़ुस आयो ॾिठई त घरवारी बेहोश थी पई आहे, टंगो टोली करे घरवारी खे खणाए करे सॼो घर जे अंदरि पहुतो आहे। जॾहिं औरत खे होश आयो आहे, होश अचण खां पोइ औरत डायरेक्ट गुसल खाने जे अंदरि दाख़िल थी करे गुसल खाने वञी करे तड़ू करे तैयार थी करे कपड़ा मटाए मुसलो विछा करे हाणे मुसले ते बीठी आहे। पहिरियों उहा औरत निमाज़ खां परे ही हाणे 5 वक़्त निमाज़ हुन खां रहे कोन पई, क़ुर जी तिलावत करे कोन पई, 24 कलाक मुसले ते वेही करे ज़िक्र फ़िक्र करे ॿियो त ठहियो, पर राति जो थी करे ताजुद पढ़े। अल्लाह अकबर जी हिक ज़रब सां रब उन जी ज़िंदगी जो नक्शो मटाए करे उनखे नेक साल औरत दुनिया जे अंदरि बणाए छॾी। यह लफ्ज़ अल्लाह की बरकत है, छो तो हदीस में यह लफ्ज़ मौजूद नहीं, ला तकुम सा हत्ता युकाल फिल अर्ज़ अल्लाह अल्लाह। जैसी ताईं दुनिया के अंदर हिकिड़ो ही माण्हू अल्लाह अल्लाह चवण वारो हूंदो, ऐसी ताईं दुनिया के अंदर क़यामत कायम कोन थींदी, छो तो लफ्ज़ अल्लाह की बरकत है। अॻिते तव्हां मसलो समझो, एक लफ्ज़ रब रहमान ज़िक्र कयो आहे, ॿियो रब लफ्ज़ रहीम ज़िक्र कयो आहे। रहमान जी भी माना है राम, रहीम जी भी माना है राम। मसलो समझो उलमा स्टेज ते मौजूद आहिनि, जेकॾहिं हिकु दफ़ो रहमान ज़िक्र थियो त रहीम जे ज़िक्र करण जी ज़रूरत कोन ही। हाणे रब रहमान के जिक्र करे रहीम के जिक्र छो कयो आहे, इहा ॻाल्हि समझो मुंहिंजा दोस्त। रहमान जी भी माना है रहीम, रहीम जी भी माना है रहम। ॿिन्हिनि लफ़्ज़नि जी माना साॻी आहे, माना हिकिड़ी ॿिन्ही लफ़्ज़नि जी आहे, पर ॿिन्ही लफ़्ज़नि जो मक़सद ऐं मतिलबु जुदा आहे। रहमान जी माना है रहम, माना अल्लाह साईं जो राम उमूमी आहे। रब दुनिया जे अंदरि मुस्लमान जे मथां भी राम करे, काफ़िर जे मथां भी राम करे। जेको ख़ुदा खे मञे ख़ुदा उनखे भी खाराए, जेको ख़ुदा जे मञण जो इनकारी हुजे ख़ुदा उनखे भी खाराए। ख़ुदा पंहिंजे जी भी संभाल रहे, पराए जी भी संभाल रहे, दोस्त जी भी संभाल रहे, दुश्मन जी भी संभाल रहे। रहमान रब माना दुनिया में सबके हलाए पियो, सबके खाराए पियो, सबके पीआरे पियो, तंहिंजे करे रहमान ज़िक्र कयो वियो। अॻिते रहीम जो लफ़्ज़ आयो, रहीम मां राम मुराद है, पर राम ख़ासि आहे। कल क़यामत ॾींहुं अल्लाह से पंहिंजे ॿाननि जे मथां ख़ासि राम कंदो, मुस्लमाननि जे मथां राम कंदो, मोमिननि जे मथां राम कंदो। रब काफ़िरनि खे कढी छॾींदो, उनजो मिसाल तव्हां सम्झो। क़यामत ॾींहुं सिर्फ़ मुस्लमाननि जे मथां राम हूंदो, काफ़िरनि जे मथां राम न हूंदो। उनजो तव्हां दलील ॿुधो, हदीस में ईंदो आहे त रब से रहमत जा 100 हिसा ख़लक़
100 हिस्सा खल क्या 100 हिस्सनि में अल्लाह से हिकिड़ो हिस्सो दुनिया जे अंदर लाथो बाक़ी 99 हिस्सा जेका पाण वटि रखी छॾिया अथसि हिक हिस्से जे करे दुनिया जे अंदर पीउ पुट सां मोहबत करे पुट पीउ सां मोहबत करे मुर्शिद मुरीद जे मथां फिदा मुरीद मुर्शिद जे मथां फिदा शागिर्द उस्ताद जो अदब एहतराम करे उस्ताद शागिर्द जे मथां शफ़क़त करे मिट माइट जे मथां कुर्बान दोस्त दोस्त जे मथां फिदा ॾिसो था त दुनिया जे अंदर झंग जा जानवर पंहिंजे बच्चनि जी संभाल करनि घर जा जानवर पंहिंजे बच्चनि जी संभाल करनि इहो हिकिड़ो राम जो हिस्सो आहे उन हिक राम जे हिस्से जे करे पूरी काइनात हले थी जेकॾहिं हिकिड़ो हिस्सो रब न मोकिले हा त काइनात हली कोन सघे हा काइनात जो निज़ाम जाम बणिजी वञे हा पर जेके रब 99 रहमत हिस्सा पाण वटि रखी छॾिया नी कल्ह क़यामत जे रब ज़ाहिर कंदो छो ज़ाहिर कंदो तव्हां ॾिसो रब जन्नत जा 8 दरवाज़ा बणाया रब जहन्नम जा जेको 7 दरवाज़ा बणाया अकुल जी तक़ादारी आहे त जहन्नम जा बि 7 दरवाज़ा हुजण घुर्जनि त जन्नत जा बि 7 दरवाज़ा हुजण घुर्जनि पर अल्लाह से जन्नत जा 8 दरवाज़ा बनाया हिन जे करे जो हदीस में तो कल क़यामत ॾींहुं रब 99 रहमत जे हिस्सा ज़ाहिर करे जन्नत जे 8 दरवाज़े खां 70,000 माण्हू बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल करे छॾींदो आयो समझ में 70,000 पर उन 70,000 मां वरी हिक माण्हू सिफारिश कंदो हिक माण्हू सिफारिश कंदो हिक ॾींहुं सिफारिश जे करे वरी 70,000 माण्हू जन्नत में वेंदा तव्हीं 70,000 के 70,000 सां ज़रब कयो त मुंहिंजा दोस्त 4 अरब 90 करोड़ माण्हू बग़ैर 4 करोड़ 90 लख माण्हू बग़ैर हिसाब किताब अल्लाह से जन्नत जे 8 दरवाज़े मां दाख़िल करे छॾींदो इहो रहीम रहीम जो मतलब आहे मन रहमान जे अंदर भी रहम आहे रहीम जे भी अंदर रहम आहे पर मुंहिंजा दोस्त जेकॾहिं तव्हीं राम चाहियो था त रब असांजे मथां राम करे त वाइदो को त खाइण खां पहिरियों बिस्मिल्लाह पीअण खां पहिरियों बिस्मिल्लाह उथण खां पहिरियों बिस्मिल्लाह वेहण खां पहिरियों बिस्मिल्लाह घुमण फिरण खां पहिरियों बिस्मिल्लाह वज़ू खां पहिरियों बिस्मिल्लाह सुम्हण खां पहिरियों बिस्मिल्लाह गुस्ल खाने में दाख़िल थियो था पहिरियों बिस्मिल्लाह घरवारी जे तरफ़ वञो था त पहिरियों बिस्मिल्लाह पढ़ो मुंहिंजा दोस्त हर कम खां पहिरियों बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ण तमाम जो कम होंदो हर कम के बरकत वारो बणाण इहो तो रब्बुल आलमीन जो कम होंदो इहो बिस्मिल्लाह पूरे कुरान जो निचोड़ा चाहियो था त जिंदगी में तकलीफ़ा खत्म थी वञनि जिंदगी में मसाइल खत्म थी वञनि त उथण वेहण खाइण पीअण में पंहिंजो बिस्मिल्लाह के वज़ीफ़ो बणायो बिस्मिल्लाह पढ़ंदा वेंदो रब दुनिया जा सभु कम सोला